अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंजर अज़ीज़। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। एक बाहर से प्लान किया हुआ नो कॉन्फिडेंस मोशन जिसके पीछे एक फॉरेन एजेंडा था और जो आज स्पीकर ने उसको जो रिजेक्ट किया और ये नो कॉन्फिडेंस को जो रिजेक्ट किया, मैं सारी कौम को आज मुबारक देता हूँ। मैंने प्रेसिडेंट साहब को एडवाइस भेज दी है कि असेंबलियां डिसॉल्व करें। इलेक्शंस हो, अवाम फैसला करे कि वो किसको चाहती है। अपनी कौम को आज कहता कि आप इलेक्शंस की तैयारी करें। वजीर आजम जी तजवीज़ ते सदर आरिफ अलवी कौमी असम्बली टोड़े छड़ी। वजीर आजम इमरान खान की कौमी असम्बली तोड़न वाली तजवीज़ सदर आरिफ अलवी मंजूर करे वरती। इमरान खान खिताब में कौम के वाधायूं ॾींदे चयो आहे त जमहूरी हुकूमत केराइण लाइ जेका आलमी साज़िश थी रही हुई उहा नाकाम थी वई। कौम नयन चूंडन की तैयारी करे, जन पैसा वरता आहिनि उहे लंगर खानन में ॾेई छॾनि। पाकिस्तान के खिलाफ अपोजिशन ने अदम एतमाद की तहरीक 8 मार्च 2022 को पेश की थी। अदम एतमाद की तहरीक आइन, कानून और रूल्स के मुताबिक होना जरूरी है। किसी गैर मुल्की ताकत को यह हक नहीं कि वो साजिश के तहत पाकिस्तान के अवाम की मुंतखब हुकूमत को गिराए। वजीर कानून ने जो नुकात उठाए हैं वो दुरुस्त है, वैलिड है। लिहाजा मैं रूलिंग देता हूँ कि अदम एतमाद की करारदाद आइन और कौमी मुख्तारी व आज़ादी से मुनाफी है और रूल्स और ज़ाब्ते के खिलाफ है। ये करारदाद में मुस्तरद डिसअलाउ करने की रूलिंग देता हूँ। ईवान की कार्रवाई फरोग की जाती है। फरमान में इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के दस्तूर के आर्टिकल 54 के शेख 3 के तहत तजवीज़ करदा इख्तियारात को बरकरार लाते हुए कौमी असम्बली का जुमा 25 मार्च 2022 को तलब करदा इजलास इसके काम के इख्तिताम पर बाज़रिया हाज़िर बर्खास्त करता हूँ। वजीर आजम इमरान खान खिलाफ बेएतमादी रिथ पर साजिश करार ॾेई डिप्टी स्पीकर रिथ रद्द करे छॾी। वोटिंग थियण न ॾिनी। डिप्टी स्पीकर मुख़्तसर कार्रवाई बैदि स्पीकर जो असेंबली जो इजलास अणॼातल मुद्दे ताईं मुलतवी करे छॾियो। सुप्रीम कोर्ट की चीफ जस्टिस डिप्टी स्पीकर कासिम सोरी तरफा बेएतमादी रिथ के वोटिंग बिना रद्द करण बैदि पैदा थियल सियासी सूरतहाल जो जाइज़ो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो। डिप्टी स्पीकर के कदमन जो जाइज़ो वरतो वेंदो। सुप्रीम कोर्ट रियासती उहिदेदारनि खे को बि आइन खां मथां कदम खणण खां रोके छॾियो। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच मामले ते ॿुधणी कई। सदर, वजीर आजम, स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर के नोटिस जारी। चीफ जस्टिस चयो त कौमी असम्बली में जेको थियो उन ते गणती आहे। वजीर आजम ऐं सदर जा हुकुम अदालती फैसलनि सां मशरूत आहिनि। सियासी जमायतूं पुरअमन रहन, को भी मौजूदा सूरतहाल में फायदो खणण की कोशिश न करे। अमन अमान की सूरतहाल के यकीनी बनायो वने। घरू ऐं बचाव वारिन वज़ारतुनि जा सेक्रेटरी अमान बरकरार रखण जा जिम्मेवार हूंदा। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। DGISPR जो चवण है तो जेको कुछ थियो आहे इदारे जो उन सां को वास्तो नाहे। मीडिया के सवाल ते छा अॼु जे कदमन में फौज की रजामंदी शामिल हुई जे जवाब में DGISPR जवाब ॾींदे चयो त एब्सोल्युटली नॉट। DGISPR चयो त जेको कुछ थियो इदारे जो उन सां को वास्तो नाहे। अॼु जेको कुछ थियो खालिस सियासी अमल हो। गडल अपोजिशन पारा वजीर आजम जो असेंबली तोड़न वारो कदम मुल्क ऐं आइन सां खुलियल बगावत करार। आर्टिकल 6 तहत कार्रवाई जो मुतालबो। गडल मुखालिफ धुर पधराई में चयो आहे त अॼु मुल्की तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। इमरान खान अॼु मुल्क ऐं आइन सां खुलियल बगावत कई आहे। भंजकड़ी की सज़ा आइन जे आर्टिकल 6 में दाख़िल आहे। चीफ जस्टिस जो नोटिस वठण वारो कदम सारा जोगो आहे। गडल अपोजिशन की दरखास्त सुप्रीम कोर्ट जो फुल कोर्ट ॿुधणी करे। उम्मीद है त आला अदलिया जो फैसलो आदिलाने ऐं आइन की रोशनी में थींदो। मुकम्मल तौर ते गैर आइनी ऐं गैर कानूनी कम थियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अदालत हिन कदम के खणी फिटो करे छॾींदी।
ॾिसूं त अदालत कहिड़ो फ़ैसिलो करे थी। हू चूंडुनि ऐं हर सूरत हाल लाइ मुकमल तौर तयार आहिनि। अपोजिशन डिप्टी स्पीकर जी रोलिंग खां पोइ असेंबली में ई पंहिंजो इजलास घुराए वरितो। अयाज सादिक खे स्पीकर बणायो वियो। अपोजिशन जे इजलास में ॻणप में इमरान खान ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ते 197 वोट पिया। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त जे आर्टिकल 224 तहत वज़ीर आज़म ज़िम्मेवारियूं निभाईंदो रहंदो। सियासत जा फ़ैसिला अदालतुनि में न आहिनि थींदा ऐं न ई थियण घुर्जनि। सियासत जा फ़ैसिला रोडनि ते ऐं अवाम में थींदा आहिनि। स्पीकर जो फ़ैसिलो हतमी हूंदो आहे। उनखे कंहिं बि अदालत में चैलेंज नथो करे सघिजे। मुल्क में 90 ॾींहनि अंदरि चूंडूं थियणियूं आहिनि। साहब ने गैर आईनी काम किया, पाकिस्तान का आईन करवाया गया। पाकिस्तान के आईन को तोड़ने का सजा वाज़ेह है। हम नेशनल असेंबली में धरना देंगे जब तक हमारा आईनी हक ना दिया जाए। ये बचकाना हरकत, ये मैदान से भागना इमरान खान ने अपने आप को एक्सपोज कर चुका है। वज़ीर आज़म के इलेक्शन से भाग रहा है, अदम एतबार से भाग रहा है। इंशाअल्लाह ताला जहां हमारा सुप्रीम कोर्ट मौजूद है, हम इसको ये गैर आईनी काम नहीं करेंगे। पाकिस्तान जो आइन तोड़ियो वियो। आइन तोड़ण जी सज़ा वाज़े आहे। इमरान खान जी बग़ावत जी कोशिश कामयाब न थींदी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आख़िरी मौक़े ते डिप्टी स्पीकर गैर आइनी कमु कयो। हुकूमत ॿाराणी हरकत कई आहे। सुप्रीम कोर्ट वञण जो फ़ैसिलो कयो आहे त जीअं रोलिंग थिए क़ौमी असेंबली में धरणो हुयो। वज़ीर आज़म ऐं डिप्टी स्पीकर आइन ऐं कानून जी भञकड़ी कई। मथनि संगीन गद्दारी जो केस दाख़िल थियणु घुर्जे। शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान खान ऐं क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर ते आर्टिकल 6 लॻंदो, छाकाणि त हुननि आइन ऐं कानून जी भञकड़ी कई आहे। इमरान खान हारायो नाहे पर इंतिहाई ज़िल्लत ऐं ख़्वारी सां भॻो आहे। अॼु जेको कुझु थियो, इमरान खान डिक्टेटरनि खे बि पोइ ते छॾे ॾिनो। पूरे मुल्क खे सियासी बहरान तरफ़ धिकियो वियो आहे। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त पूरी क़ौम ॼाणे थी त बेइतमादी रिथ क़ौमी असेंबली में एजेंडा ते हुई, पर हिकु गैर लाॻापियल ख़त जो सहारो वठी एजेंडा खे नज़रअंदाज करे बेइतमादी रिथ खे रद्द करण जी किरियल हरकत कई वई। तारीख़ में पहिरियों भेरो अहिड़े ज़िम्मेवार मनसब तां एॾी वॾी बेवकूफ़ी ॾिठी वई आहे। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद अहमद चयो आहे त इमरान खान वधीक 15 ॾींहं ताईं वज़ीर आज़म रहंदो। आम चूंडूं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन खां सवाइ थींदियूं। मुख़ालिफ़ धुर खे ख़ुशि थियणु घुर्जे त हुननि जी ॻाल्हि मञी वई आहे। मां त एमरजेंसी जी ॻाल्हि कयां पियो, पर वज़ीर आज़म रद्द कई। अपोजिशन इमरान खान खे लीडर बणाए छॾियो आहे। नवाज़ शरीफ़ तयारु वेठो हो त जिद्दा वेंदो, जितां पाकिस्तान ईंदो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त कंहिंखे बि पंहिंजी कुर्सी बचाइण लाइ आइन खे तोड़ण जी इजाज़त न ॾिनी वञे। जेकॾहिं डिप्टी स्पीकर खे ॾोह जी सज़ा न ॾिनी वई त पोइ हिन मुल्क में अॼु खां जंगल जो कानून हलंदो। कानूनी माहिरनि क़ौमी असेंबली में डिप्टी स्पीकर जी रोलिंग खे गैर आइनी करार ॾेई छॾियो। हामिद खान जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट खे आइन मूजिब तशरीह करणी पवंदी। डिप्टी स्पीकर जी रोलिंग गैर आइनी आहे। सिंध काउंसिल जो चवणु आहे त डिप्टी स्पीकर जे गैर कानूनी अमल जी मुज़म्मत कजे थी। वाइस चेयरमैन ज़ुल्फ़कार जलवानी पारां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां रियासती इदारनि ऐं मुल्क खे आइनी बहरान खां बचाइण जो मुतालबो। डिप्टी अटॉर्नी जनरल राजा ख़ालिद उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। मीडिया सां ॻाल्हाईंदे राजा ख़ालिद चयो आहे त आइन जा बखिया उडेड़ा विया आहिनि। हू हुकूमत जो वधीक दिफ़ा नथो करे सघे।
पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड लाइ वोटिंग न थी सघी। अपोजिशन ऐं हुकूमत मेंबरनि जे हंगामे सबबि इजलास सिर्फ़ 6 मिंट हली सघियो। औरत मेंबरनि हिक ॿिए सां विड़ी पयूं। अणवणंदड़ लफ़्ज़नि जो इस्तेमाल। इजलास 6 अप्रैल ताईं मुलतवी कयो वियो। गॾियल अपोजिशन 201 मेंबरनि जी दावा। हमज़ा शहबाज जो चवणु आहे त पंजाब असेंबली में संदन अक्सरियत आहे। परवेज़ इलाही भॼी वियो। असेंबली जो इजलास मुलतवी करे आईन ऐं कानून जा बखिया उधेड़ा विया। वफाकी हुकूमत पंजाब के गवर्नर चौधरी सरवर के उहदे तां बरतरफ करे छॾियो। उमर सरफराज चीमा पंजाब जो नओं गवर्नर मुक़रर। उमर सरफराज चीमा उहदे जो हलफ खणी वरितो। लाहौर हाई कोर्ट के चीफ जस्टिस नए गवर्नर के हलफ खणायो। लाड़काने में ॾेठा बिरादरी की ॿिनि धुरियुनि में पुराने तकरार तां फायरिंग। औरत समेत 3 ॼणा मारिजी विया। मारिजी वेलनि जा लाश चांडका अस्पताल मुंतकिल। ऐं सोबो देरो भरिसां ॻोठ मुराद लाशारी जे मक़तूल नौजवान मोहम्मद मारूफ लाशारी जे खून जो चिरगो। 20 लख रुपया ॾंड मुक़रर। 3 साल अॻु मोहम्मद मारूफ लाशारी खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हो।